जॾहिं बि मुल्क जी सालमियत, मुल्क जी उन सरबुलंदी जो ज़िक्र कयो वेंदो जेका पाकिस्तान जी पाक फ़ौज सां सलाहियल आहे। असांजे अॼु जो टॉपिक आहे पाक फ़ौज, पाकिस्तान जी सरबुलंदी, जिते नौजवाननि हमेशह भरपूर किरदारु अदा कयो आहे मुल्क जी सालमियत लाइ। पाक फ़ौज सां शाने में शानो मिलाए बीहण क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जेका पंहिंजी सियासत जी शुरूआति कई सा बि नौजवाननि सां हुई, यूथ सां हुई। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना हमेशह पंहिंजे बयाननि में, पंहिंजे जलसनि में ऐं जेके बि यूनिवर्सिटी जा कन्वेंशन हूंदा हुया उन्हनि में नौजवाननि सां मुखातिब थींदा हुया। ताज़ो ई जेको मार्काए हक़ पाकिस्तान जी पाक फ़ौज पंहिंजो किरदारु अदा कयो सो पूरी दुनिया में कंहिंखां लिकल न आहे। असांजे स्टूडियोज़ में अॼु अहिड़ो ई नौजवान बजुस्तो जंहिं हमेशह पंहिंजी तालीम में, पंहिंजे हुनुर ज़रिए ऐं पाकिस्तान जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खां क्लाइमेट चेंज ते एवॉर्ड वसूल कयो, साईं अब्बास सेतो स्टूडियो में मौजूदु आहे। छो न उन सां इन टॉपिक ते कचेरी कजे। कहिड़ा हाल आहिनि साईं? थैंक यू सो मच। हाणे इहो क्लोज़अप था कयूं। थैंक यू सो मच फ़ाहिम भैया मूंखे अॼु मौक़ो ॾियण जे लाइ। ऐं मुंहिंजो नालो साईं अब्बास सेतो आहे। ऐं जीअं फ़ाहिम साहब फरमायो कि वाक़ई पाकिस्तान जी जेकी फ़ौजूं आहिनि, असांजी अफ़वाज आहे, उहा पाकिस्तान एयरफोर्स हुजे या पाकिस्तान आर्मी हुजे या पाकिस्तान नेवी हुजे, उनजे अलावा अहिड़ियूं निजी लेवल ते कमु कंदड़ फोर्सिस हुजनि, उन्हनि जो जेकी उनजी क्रेडिबिलिटी आहे, जेको उन्हनि जो दारोमदार आहे ऐं जेके उन्हनि जूं कामयाबियूं आहिनि, उहे न सिर्फ़ु क़ौम जो फ़ख़्रु आहिनि बल्कि जेकी असांजी आवाम आहे, जेकी स्पेशली असांजी यूथ आहे, उन्हनि जे लाइ तमामु ई फ़ख़्र जी ॻाल्हि आहे। मां बि हिकिड़ो क्लाइमेट चेंज एक्टिविस्ट आहियां। पंहिंजे मुल्क जी इन्हनि शयुनि खे ॾिसी करे, कामयाबियुनि खे ॾिसी करे, पंहिंजी अफ़वाज खे एतिरो स्ट्रॉन्ग ऐं दुनिया जे साम्हूं पंहिंजे पाण खे, पंहिंजी सरहदुनि खे प्रोटेक्ट कंदे ॾिसी करे तमामु घणो फ़ख़्रु महसूसु कंदो आहियां। इहा शइ न सिर्फ़ु मूंखे ऐं मूंसां गॾु जेके ॿिया मुंहिंजा नौजवान आहिनि, हम उमिरि आहिनि ऐं जेके टेक्नोलॉजी में, तालीम में ऐं दुनिया जे ॿियनि रेसिस में पंहिंजे पाण खे अॻिते खणी था वञनि, न सिर्फ़ु हिकिड़ो फ़ख़्र जी ॻाल्हि आहे बल्कि दुनिया में असांखे हिकिड़े सुठे लेवल ते बि खणी थी वञे। बिल्कुलु, तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई। ऐं बि अलामा इक़बाल साहब शाइर मशरिक़ जेका ॻाल्हि कई आहे, तू शाही है बसेरा कर पहाड़ों की चट्टानों में, त हुननि हमेशह हिकिड़ो ख़्वाबु ॾिठो हुयो नौजवाननि खे अॻिते वधण जो, पाकिस्तान जो। अहिड़े नमूने सां नौजवान मुहमार आहिनि अॻिते वधण जा, क़ौम खे अॻिते आणण जे लाइ। इहे जेके असांजा रहनुमा हुया, जिन ख़्वाब ॾिठा, जिन पाकिस्तान खे वजूद में आंदो, त अॼु जो नौजवान तमामु घणो अॻिते आहे। ऐं ख़ासि करे जॾहिं मार्काए हक़ जी ॻाल्हि अचे थी पई, त हक़ जी जंग जिते बि हूंदी आहे उते अलाह पाक तव्हांजो हामी ऐं नासिर थिए थो पियो। मुल्क जी सालमियत मां मुराद, मुल्क जी तरक़ी मां मुराद अॼु जो नौजवान आहे। जंहिं मुल्क जो नौजवान अॻभरो थिए थो साईं अब्बास, त उहो ई मुल्क तरक़ी करे थो पियो। तव्हां छा चवंदव अॼु जे नौजवान जे लाइ, उनखे पाकिस्तान जी तरक़ी में कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे? अॼु जेको नौजवान आहे, जॾहिं उहो हिस्ट्री खे पढ़े थो, जॾहिं पाकिस्तान ठहण खां पहिरियां जॾहिं असां सब कॉन्टिनेंट में गॾु रहंदा हुआसीं, तॾहिं बि जॾहिं उहे पंहिंजा नेशनल हीरोज़ ॾिसे पियो त पाकिस्तान स्टेप बाय स्टेप ठहियो आहे। उनजी बेस में अगरि पाण ॾिसूं त जीअं तव्हां अलामा इक़बाल जेको तमामु ज़बरदस्त शेर ॿुधायो, उनजे अलावा जेके असांजूं अफ़वाज आहिनि, ख़ासि करे पंहिंजे पायलट्स खे असां शाहीन ई चवंदा आहियूं, छो त उहे वाक़ई परवाज़ कंदा आहिनि, उन बुलंदियुनि ते वेंदा आहिनि जो असांखे फ़ख़्रु महसूसु थींदो आहे। उनजे अलावा जीअं अलामा इक़बाल पंहिंजी शाइरी जे ज़रिए असांखे इनक़लाबी हिकिड़ी ताक़त ॾिनी, असांखे इहो ॿुधायो कि असांखे हिकिड़ो पंहिंजो वतन दरकारु आहे,
उनजे अलावा क़ाइद आज़म बतौर हिकु वकील तमामु बहितरीनु वकील उन टाइम जे हिसाब जेके तमामु वॾा ह्यूमैनिटेरियन हुया उन्हनि असांखे ॿुधायो कि कीअं असां पंहिंजे मुल्क में हिकिड़ी माइनॉरिटी खे खणी करे छो तॾहिं मुस्लमान तमामु घटि हूंदा हुया उन्हनि असांखे हिकिड़ो डिफरेंट मुल्क वठी ॾिनो गॾोगॾु अहिड़ा सर सैयद जहिड़ा कैरेक्टर्स ऐं इंसान बि हुया जंहिं बि सम्झो कि सिर्फ़ु असां वटि मुस्लमाननि जी माइनॉरिटी या उन्हनि जेकी कुझु एरियाज़ में अक्सरियत हुई उन्हनि खे खणी ख़ाली असांखे सरहदूं न ठाहिणियूं बल्कि तालीमी याफ़्ता जेके असांजा साइंसदान हुजनि या उन हिसाब सां अहिड़ा इंडिविजुअल्स हुजनि जेके उतां जे हिसाब सां पंहिंजे पाण खे अॻिते खणी वञनि त उहे बिल्डिंग ब्लॉक्स हुजनि नेशन जा अॼु जो नौजवान जॾहिं इहा हिस्ट्री पढ़े थो त हुनखे ख़बर पए थी कि 1947 उन खां पहिरां बि इहे शयूं असांजे कोर में रहियूं आहिनि ऐं जॾहिं इहे शयूं महसूसु थो करे त अॻिते थो वधे कुझु नौजवान अहिड़ा आहिनि जेके पंहिंजे अफ़वाज खे जॉइन था करणु चाहिनि उते वञी जॾहिं पंहिंजी पुराणी हिस्ट्री था ॾिसनि त M.A. आलम जहिड़े हीरोज़ खे था ॾिसनि सरफराज़ जहिड़े हीरोज़ खे था ॾिसनि राशिद मिनाज जी तरफ़ था ॾिसनि ऐं उहे निशान हैदर ऐं ॿिया जेके अहिड़ा मेडल्स हुजनि अहिड़ा सितारा हुजनि अहिड़ा उन्हनि जा लक़ब हुजनि उन्हनि खे ॾिसी करे हिकिड़ी शहादत जो जज़्बो उन्हनि में पेश थो अची वञे ऐं पाकिस्तान जी जेकी एयरफोर्स हुजे आर्मी हुजे मुंहिंजे ख़्याल में जेकी उन्हनि जी क्वालिटी आहे जेकी उन्हनि जी हिमत आहे शहादत जो मौक़ो उन्हनि खे तमामु घटि मिलंदो आहे ऐं अक्सर उहे ॿियनि फ़ौजुनि खे हिकिड़ी सुठी शिकस्त ॾींदा आहिनि ऐं हिकिड़ा तमामु बहितरीनु ऐं दिलेर गाज़ी थी करे वापसि पंहिंजी सरज़मीन में लैंड कंदा आहिनि तो अॼु जो नौजवान इहा शइ तमामु बहितरीनु अंदाज़ सां ॾिसे पियो मोटिवेटेड फील थो करे ऐं जॾहिं अॻिते वधे थो ॿियनि सां पंहिंजो इंट्रोडक्शन थो कराए पंहिंजे मुल्क जे बारे में ॿुधाए थो त तमामु फ़ख़्रु महसूसु करे थो कि मां पाकिस्तानी आहियां बिल्कुलु ईअं ई हुजणु घुरिजे पंहिंजी क़ौम लाइ पंहिंजे मुल्क जे लाइ अॼु जे नौजवान खे अॻिते अचणु घुरिजे पंजड़ जी जंग में बि तमामु घणियूं शहादतूं थियूं हुयूं ऐं हुन में असांजी पाक फ़ौज सोभ माणी ईअं ई पाक फ़ौज कंहिंखां बि घटि न आहे हू शाना बशाना पंहिंजे मुल्क लाइ क़ुर्बानी बि ॾियनि था पिया ऐं असीं जेका सुख जो साह खणूं था पिया सा उन ई पाक फ़ौज सां आहे ऐं उमेदु रहंदी त अहिड़े क़िस्म जा टॉपिक असां पंहिंजे नौजवाननि सां गॾु सलाहियूं उन्हनि सां ॻाल्हायूं वरी के नए टॉपिक ते तव्हां सां गॾिबासूं तेसीं ताईं अलाह वाहे 7 मिंट इलाही हिकिड़ो आख़िरी डायलॉग 2 में ॾेई छॾियो न हा अलाह यार घटि त 4-5 मिंट ते बीह रहंदो करे भाई वधि में दोस्तो तव्हां ॾाढा सुठा वीचार ॿुधा साईं अब्बास सेतो जा साईं अब्बास सेतो तालीम जे मैदान में हिकिड़ी पंहिंजी हैसियत रखे थो पियो जंहिं क़ौम जा नौजवान कलम ऐं पने जी ताक़त सां अॻिते वधनि बुक जी तालीम सां अॻिते वधनि उन्हनि खे को बि हराए नथो सघे वरी नए टॉपिक सां गॾु तव्हां सां मुखातिबु थींदासीं तेसीं ताईं अलाह वाहे